अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, अख़बारनि में रिपोर्ट थियो आहे त सिंध हुकूमत पारां वज़ीर आला जो हेपाटाइटिस खां पाक सिंध प्रोग्राम जेको शुरू कयो वियो हो, इन प्रोग्राम तहत मुतासिर मरीज़नि खे दवाऊं नथियूं मिलनि, उन्हनि जी दवाउनि ताईं सही रसाई नथी थी सघे। इलाज जे हवाले सां हेपाटाइटिस जे मुतासिर मरीज़नि खे तमामु घणी परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। नाज़रीन, मीडिया में इहो बि रिपोर्ट थियो आहे त अहिड़नि मरीज़नि जी जेका रजिस्ट्रेशन आहे उहा बि बंदि थी वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन्हनि जी वैक्सीनेशन बि न थी सघी आहे ऐं हेपाटाइटिस जा इहे मरीज़ इलाज जे हवाले सां सही रसाई न थियण ऐं दवाऊं न मिलण जे करे मुख़्तलिफ़ परेशानियुनि खे पिणु मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, हेपाटाइटिस जा मरीज़ जिन खे वक़्त ते दवाऊं न मिली सघंदियूं, इन्हनि जी वैक्सीनेशन न थी सघंदी या इलाज जे हवाले सां इन्हनि खे जेके आहिनि से जोगा उपा न मिली सघंदा वक़्त ते, जेके इदारा कमु कनि था गवर्नमेंट जा हेपाटाइटिस जे ख़िलाफ़, त इन्हनि जूं जानियूं पिणु ख़तरे में पइजी सघनि थियूं। अॼु जो असां प्रोग्राम जेको आहे सो हेपाटाइटिस जे इन मरीज़नि ते ई करे रहिया आहियूं त हेपाटाइटिस कहिड़ी बीमारी आहे ऐं गवर्नमेंट जे पारां जेको प्रोग्राम शुरू कयो वियो हो, इन तहत जेके इलाइक़ा जिन मां असांखे ख़बरूं रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त मरीज़नि खे वक़्त ते इलाज जूं सहूलियतूं न पियूं मिलनि, इन्हनि जी वैक्सीनेशन जे हवाले सां मसइला आहिनि ऐं इलाज में जेका मरीज़नि खे रुलणो थो पए, उन्हनि खे धिका था ॿा था मिलनि। इन हवाले सां असां पंहिंजे रिपोर्टर सां बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि इलाइक़नि जी अस्पताल जी सूरत हाल जे हवाले सां, ऐं कोशिशि कंदासीं त लाॻापियल जेके अमलदार आहिनि इन प्रोग्राम जे सां, जेके लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां बि मौक़िफ़ अचूं ऐं गॾोगॾु जेका आहे उन्हनि डॉक्टरनि सां बि ॻाल्हायूं त प्रोग्राम इन बीमारी जे हवाले सां आगाही ॾियण जेका मुहिम आहे उहा कीअं थी कमु करे ऐं जेको आहे सो ॻोठनि में ॿहिराणी जा जेके इलाइक़ा आहिनि जिते इन बीमारियुनि पंहिंजो गढ़ ठाहे छॾियो आहे, उते इलाज जे हवाले सां आगाही ॾियण जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम आहिनि, कीअं की उन्हनि ते कमु कयो पियो वञे। नाज़रीन, स्क्रीन ते तव्हां असांजो नंबर बि ॾिसी रहिया हूंदा। जेकॾहिं तव्हां इन प्रोग्राम में पंहिंजी का ॻाल्हि, पंहिंजी का राय शेयर करणु चाहियो त असांखे तव्हां लाइव कॉल बि करे सघो था। हिन वक़्तु असां सां गॾु डॉक्टर कादिर फुल मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। ख़ैरपुर में जेको सेंटर आहे हेपाटाइटिस जो, उन्हनि जो इंचार्ज आहे। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो त हेपाटाइटिस कहिड़े क़िस्म जी बीमारी आहे ऐं इन जी तशख़ीस या इन जी ख़बर कीअं थी पइजी सघे? अभी हिकिड़ी वायरस आहे जेको जिगर खे मुतासिर कंदो आहे जेको आहे, ऐं इन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। ए आहे, बी आहे, सी डी ई आहे। जेको असां वटि जेको आम आहे या कॉमन आहे उहो बी ऐं सी आहे जेको, ऐं उनजी तशख़ीस तमामु सवली आहे। हिकिड़ी किट आहे जेका उहा सस्ती हूंदी आहे, उन ते जल्दी उहो जेको आहे उन तशख़ीस थी वेंदी आहे। उन खां पोइ उनखे वरी वधीक जेको आहे त उनजो इलाज कजे या न कजे, जेको आहे उन लाइ वधीक ॿियूं काफ़ी आहिनि जेको सोफिस्टिकेटेड टेस्ट जेके उहे थींदियूं आहिनि, उनखे PCR टेस्ट चइबो आहे जेको आहे। डॉक्टर साहब, जेको मरीज़नि खे मुफ़्त वैक्सीनेशन ऐं मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं ऐं दवाऊं ॾियण जो जेको प्रोजेक्ट गवर्नमेंट पारां शुरू कयो वियो हो, इन तहत मुतासिर जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे इलाज जूं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं पयूं वञनि? अभी असांजे सेंटिनल साइट ख़ैरपुर ते अलहमदुलिल्लाह ठीकु कमु पियो हले। जेको आहे तक़रीबन असां इन्हनि 3-4 साल में 9000 केसिस जेके आहिनि ट्रीट करे चुका आहियूं। हींअर बि असांजा तक़रीबन 5000 केसिस जेके आहिनि अंडर ट्रीटमेंट आहिनि, जेको आहे जिन खे दवा बिल्कुलु मिले पई ऐं मुफ़्त में मिले पई, उनजो डायग्नोसिस थिए पियो, टेस्टूं थिए पई। इवन असां त ख़ैरपुर ज़िले लेवल ते PCR लेबोरेटरी क़ाइमु कई आहे, जेका तमामु मामूली रेट ते जेका आहे उहो मरीज़नि जूं जेके उन जूं टेस्टूं कयूं पिया। डॉक्टर साहब, तव्हांजे इलाइक़े मां असां वटि इहे बि ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त कुझु अरसो अॻु में जेके हेपाटाइटिस जा मुतासिर मरीज़ आहिनि उन्हनि खे इलाज जे हवाले सां परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो, उन्हनि जी वैक्सीनेशन जे हवाले सां, उन्हनि जी दवाउनि जे हवाले सां। तव्हां छा तस्दीक कंदो इन ॻाल्हि जी? अभी थोड़ो प्रॉब्लम थियो हुयो, हफ़्ते खन जे लाइ प्रॉब्लम हिकिड़ो थियो त जेके हेपेटाइटिस बी जूं टेबलेट शॉर्ट थियूं। वो प्रोग्राम वारनि सां राब्तो कयो, उन्हनि चयो त मथां सप्लाई न पई अचे, जीअं आई त असां मोकिलींदासीं। अलहमदुलिल्लाह 2 ॾींहं थिया आहिनि जो दवा पहुची वई आहे असां वटि, जेको आहे उहो माण्हुनि खे ॾियूं पिया असां। जेके मरीज़ इलाज जे प्रोसेस मां गुज़रनि था उन्हनि खे जेतिरो टाइम तव्हां ॿुधायो था, असां वटि त जेको रिपोर्ट आहे उहो वधीक टाइम जी आहे। तव्हां चओ था हफ़्तो खनि, त उन्हनि मरीज़नि खे जॾहिं दवाऊं न पियूं मिलनि, उन्हनि खे इलाज जे हवाले सां प्रॉपर जेको आहे सो उन्हनि जो प्रोसेस न पियो थिए, बंदि थी वियो हो, त छा उन्हनि जे इलाज ते, उन बीमारी ते को फ़र्क़ु पए थो? उनजा कोई नेगेटिव असर थियनि था? न थी हुनजो एतिरो असर न पवंदो। चवां थी ड्रिगो बी जो ड्रिगो 2-2 सालनि जो करे लाइफ लॉन्ग प्रोसेस हूंदो आहे, लाइफ लॉन्ग ट्रीटमेंट हूंदो आहे। जेकर हुन में हफ़्ते जो ब्रेक थींदो उनजो घणो असर न पवंदो आहे। असां हिन दौरान वरी कोशिशि कईसीं, जेके मुख़्तलिफ़ सेंटर आहे जीअं ठरी मीरो आहे, उतां असां कुझु दवाऊं खणी आयासीं, कुझु माण्हुनि खे ॾिनोसीं, या वरी कुझु प्रोग्राम न हुओ, कुझु वरी ॿियनि सेंटरनि ते जिन ते कुझु वधीक पियूं उतां बांधियोसीं। घणो एतिरो ब्रेक कोन थियो, सही हफ़्ते डेढ जो जेको आहे बिल्कुलु थियो, पर एॾो घणो हुनजो इफेक्ट न थियो जेको आहे। डॉक्टर साहब, इन जे इलाज जो तरीक़ो कहिड़ो आहे? केतिरो वक़्तु लॻंदो आहे? केतिरे टाइम जो इहो कोर्स हूंदो आहे?
अभी इनमें हेपेटाइटिस सी जेको आहे उनजो 6 महीननि जो सुइयुनि जो इलाज आहे, उनमें इंजेक्शन लॻंदियूं आहिनि हेपेटाइटिस सी में। ऐं जेका हेपेटाइटिस बी आहे उनजो आहे टेबलेट जो जेको आहे टेबलेट उनजो उहो थींदो आहे जेसिताईं नेगेटिव नथो थिए तेसिताईं असां ॾींदा रहंदा आहियूं। उहो साल बि लॻी सघे थो, 2 साल 5 साल, कॾहिं कॾहिं किन केसिस में लाइफ लॉन्ग ट्रीटमेंट बि आहे। अच्छा डॉक्टर साहब, इन में एहतियात कहिड़ा वठणु घुरिजनि मरीज़नि खे? अभी इनमें जेको असां वटि कॉमन सबब आहे जेको असां वटि जेको हिते असां स्टडी कई आहे या जेको हिते रिसर्च चले पई उनमें जेको हिकिड़ो त इस्तेमालु शुदा सुयूं जेके लॻनि थियूं त के बि जेके कोएक्स वेठा आहिनि ॿराड़ी में जेके नीम हकीम आहिनि जेके हिकिड़ी सुई हिकिड़े मरीज़ खे लॻी ऐं उहो ख़ुदा खां हेपेटाइटिस जो मरीज़ निकितो, उहा ई साॻी सुई वरी ॿिए खे लॻी, टे खे लॻी, हिकिड़ो इहो फैलजण जो तरीक़ो आहे। या मतिलबु जीअं ॿारनि जा कन टुपजनि था, वालियूं जेके ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि नक टुपजे थो, जेकॾहिं को ॿार हेपेटाइटिस जो आहे ऐं का औरत जो उनखे उहा सुई लॻी वई, वरी उन साॻी सुई सां नक या कन वरी टुपिया विया त उहो सभिनी खे लॻी सघे थो। जेको आहे हे घणो करे जेको आहे रत जे ज़रिए थियबो आहे, या ईअं आहे त माण्हू वञी रत अॻे हाणे त टेस्ट थिए थी तक़रीबन हर लेबॉरेटरी में रत जेको लॻे थो टेस्ट कराए पोइ लॻाइजे थो, न त रत जे ज़रिए फैलिबो आहे। जेकर रत चकास न थींदो उनजी स्क्रीन न थींदी ऐं उनमें हेपेटाइटिस बी या सी जा जरासीमा आहिनि ऐं उहो रत लॻी ॿिए खे त उहो ट्रांसफर थी सघे थी बीमारी। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी। नाज़रीन, ख़ैरपुर सेंटर जो इंचार्ज डॉक्टर फुल असां सां मौजूदु हो। असां वटि जेके इतलात पहुतियूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि जूं, मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि ॿहिराणियुनि मां जेके असां ताईं शिकायतूं पहुतियूं आहिनि, जेके मीडिया में पिणु रिपोर्ट थियूं आहिनि, डॉक्टर साहब त इलाही घटि टाइम ॿुधायो, पर मुतासिर मरीज़नि खे जेके दवाऊं न मिली सघियूं आहिनि उन्हनि खे इलाज जे हवाले सां जेके धिका थाबा खाइणा पिया, परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो, उन्हनि जो टाइम पीरियड घणो आहे। नाज़रीन, हेपेटाइटिस अहिड़ी मौतमार बीमारी आहे, अहिड़ो ख़ामोश वायरस आहे जेको जॾहिं इंसान जे जिस्म में दाख़िल थींदो आहे त इंसान खे उनजी अलामतनि जी ख़बर न पइजी सघंदी आहे। सॼी दुनिया में हिन वक़्तु हेपेटाइटिस हिकु रिपोर्ट मुताबिक़ त हेपेटाइटिस जा 300 मरीज़ मौजूदु आहिनि ऐं पाकिस्तान में इन्हनि हेपेटाइटिस जे मरीज़नि जो जेको तादाद आहे उन में ॻणतीअ जोॻो इज़ाफ़ो पिणु ॾिठो वियो आहे। हेपेटाइटिस जो जेको वायरस आहे समाजी तबक़ात, रंग, नस्ल, जिन्स इन शयुनि खे नथो ॾिसे, बल्कि हर उमिरि जे माण्हू खे में इहो वायरस थी सघे थो ऐं इन वायरस जी मौजूदगी जी का बि अहिड़ी ख़बर न पइजी सघंदी आहे कि के अहिड़ियूं लेबॉरेटरीज़ हूंदियूं आहिनि ख़ासि क़िस्म जूं जितां इहे टेस्ट कराइजे त इन मूज़ी मर्ज़ जी ख़बर पवंदी आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर सैयद अली अंजुम साहब। उन्हनि खां पुछंदासीं त इन प्रोग्राम जे हवाले सां वधीक मालूमात। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त हेपेटाइटिस खां पाक सिंध प्रोग्राम जेको शुरू कयो वियो हो, इन तहत इलाज जूं जेके सहूलियतूं मुतासिर मरीज़नि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि? उन्हनि ताईं दवाउनि पहुचाइण जो प्रोसेस या इलाज जो जेको प्रोसेस आहे उहो कीअं हूंदो आहे? अॼु ये प्रोग्राम शुरू थियो 2008 में वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह जी तरफ़ां इन प्रोग्राम खे शुरू कयो वियो हुजे। हाणे उन प्रोग्राम में असां जा जेका सेंटर्स आहिनि सॼे सिंध में आहिनि, 55 सेंटर्स आहिनि असांजा सॼे सिंध में। उन सेंटर जे ज़रिए असां मरीज़नि खे मुफ़्त इलाज ऐं तशख़ीस जी जेके टेस्टूं आहिनि उहे सभु मुफ़्त मुहैया कयूं था। ऐं मेडिसिन जेका आहे हू असां वटि डिमांड ईंदी आहे, जीअं असां वटि सेंटर मां डिमांड अचे थी असां उन खे पूरो कयूं था। अच्छा, इन सिलसिले में मरीज़नि जी का रजिस्ट्रेशन वग़ैरह थींदी आहे? बिल्कुलु थींदी आहे रजिस्ट्रेशन, बिल्कुलु सेंटर्स ते रजिस्ट्रेशन थींदी आहे। अञा ताईं असां तक़रीबन 85,000 मरीज़नि खे इलाज करे चुका आहियूं हेपेटाइटिस जे हवाले सां जेका मरीज़ सेंटर्स ते आया आहिनि। ऐं इन वक़्तु अलाह जे शुक्र सां को मरीज़ अहिड़ो कोन आहे जेको इंतज़ारु पियो करे ट्रीटमेंट जे लाइ। हर कंहिंखे जेको अचे थो ऐं जेको एलिजिबल आहे ट्रीटमेंट जे लाइ उन खे ट्रीटमेंट मिले पियो। अच्छा डॉक्टर साहब, जेके मरीज़नि जो इलाज थींदो आहे इहे आम अस्पतालनि में थींदो आहे या इन्हनि जे लाइ को ख़ासि OPDs लॻंदियूं आहिनि कि ख़ासि मुक़ररु ॾींहंनि ते इन्हनि मरीज़नि जो इलाज कयो वेंदो आहे? न, अस्पताल त उहे साॻिया आहिनि गवर्नमेंट जा, पर उते असां हेपेटाइटिस क्लिनिक सेपरेट ठाहिया आहिनि जिते असांजो पंहिंजो स्टाफ बि आहे, हिकिड़ो डॉक्टर आहे, हिकिड़ी नर्स आहे, उहो असां अपॉइंट करे होॾे रखिया आहिनि। ऐं हर सेंटर ते असांजो हिकिड़ो डेटा प्रोसेसर आहे, हिकिड़ो प्यून आहे, ॿियो नर्स आहे हिकिड़ी। तो असां हेपेटाइटिस क्लिनिक सेपरेट ठाहिया आहिनि, अस्पताल त उहे साॻिया गवर्नमेंट जा आहिनि। डॉक्टर साहब, आम माण्हुनि खे हिन बीमारीअ जे हवाले सां आगाही कीअं ॾिनी वेंदी आहे? आगाही जे लाइ इहो तमामु बहितरीनु तव्हांजो सुवालु आहे। इन करे कि इलाज का बेहतर एहतियात आहे, ही असांजो मोटो बि यही आहे कि इलाज का बेहतर माण्हू एहतियात करे हू आहे।
इन आगाही जे लाइ असां कैंप्स कंदा आहियूं, असां सेमिनार्स कंदा आहियूं ऐं जेका वजूहात आहिनि हिन जी फैलण जी हिन बीमारी खे उन खे रोकण जे लाइ जेका तमामु ज़रूरी शयूं आहिनि, जीअं असां बार्बर्स वटि वेंदा आहियूं, असां ब्यूटिशियंस जेका आहिनि उन वटि वेंदा आहियूं। असां माण्हुनि में ही आगाही कोशिशि कयूं था की हीअ आगाही अचे की पहिरीं ॻाल्हि त इहा आहे की ज़बरदस्ती वधीक इंजेक्शन्स न हणाइनि, वधीक सुइयुनि जे लाइ डॉक्टर्स खे इंसिस्ट न कनि। हिकिड़ी ॻाल्हि त हीअ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे की असांजी कोशिशि इहा आहे की असां जेका बिल असेंबली मां बि पास थी चुको आहे ऐं बाक़ाइदा इहे कानून थी चुको आहे की हाणे ऑटो डिस्ट्रक्ट सिरिंजिस इस्तेमालु थींदियूं सॼे सिंध में। ऑटो डिस्ट्रक्ट सिरिंज जो मक़सदु इहा आहे की हीअ सिरिंज हिकिड़ी दफ़ा इस्तेमालु थींदी, ॿिए दफ़ा इस्तेमाल जे क़ाबिल कोन रहंदी, हीअ टूटी पवंदी या लॉक थी वेंदी त हीअ ॿिए दफ़ा इस्तेमालु कोन थी सघंदी। इन करे की हीअ सिरिंज जेका आहे रीयूज़ ऑफ सिरिंजिस इन जे करे हीअ तमामु कॉमन कॉज आहे हेपेटाइटिस, ऐं हेपेटाइटिस सां गॾोगॾु एड्स जे लाइ बि हीअ तमामु इम्पोर्टेंट कॉज आहे। त उन खे रोकण जे लाइ सिंध गवर्नमेंट बाक़ाइदा हिकिड़ो कानून पास कयो अथई जंहिंजे ज़रिए हाणे ऑटो डिस्ट्रक्ट सिरिंजिस सिंध में इंट्रोड्यूस कयो वञे। डॉक्टर साहब, इन बीमारी जे हवाले सां जेका आगाही ॾियण जी तव्हां ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ सेमिनार्स थींदा आहिनि, इश्तिहार बि असां वटि हलंदा आहिनि इन बीमारी जे हवाले सां आगाही ॾियण जे लाइ, पर छा इहे वॾनि शहरनि ताईं सेमिनार्स महदूद आहिनि या इन्हनि खे सिंध जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में नंढनि शहरनि में बि आहिनि, पर उते एतिरा कोन आहिनि जेतिरा ॻोठनि में आहिनि। इन करे की बीमारी इन जे लाइ आगाही जे लाइ ॻोठनि में वञणु तमामु वधीक ज़रूरत आहे उनजी। असां हर ॻोठ में हर ज़िले में उन जा सेमिनार मुनक़िद कयूं था, बिल्कुलु रेगुलर बेसिस ते। डॉक्टर साहब, इन बीमारी जी तशख़ीस सुञाणप या इनखे डायग्नोज़ कीअं थो करे सघिजे ऐं इन जे फैलाव खे रोकण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि त इहो वधीक न फैलिजे? तशख़ीस जे लाइ जी मरीज़ अचे थो असां वटि, असां उन जा टेस्ट कयूं था, मुख़्तलिफ़ मराहिल ते इहे टेस्ट थींदा आहिनि ऐं जीअं जेका टेस्ट पॉज़िटिव थींदा आहिनि पोइ उन जो इलाज शुरू थी सघे थो। मुख़्तलिफ़ इन जा टेस्ट आहिनि। पहिरीं त इन खे रैपिड किट ते कंदा आहियूं, पोइ एलाइज़ा टेस्टिंग थींदी आहे, पोइ PCR टेस्ट थींदो आहे। इहे सभु मराहिल से गुज़रण खां पोइ जेकॾहिं माण्हू पॉज़िटिव अचे थो, उनखे बीमारी जी तशख़ीस थिए थी त पोइ उनजो इलाज शुरू थिए थो। डॉक्टर साहब, मीडिया में इहे ख़बरूं बि रिपोर्ट थियूं आहिनि त हेपेटाइटिस जे मरीज़नि जो जेको इहो मुफ़्त इलाज वारो प्रोग्राम हुयो, इन में कुझु मरीज़नि ताईं दवाऊं नथियूं पहुचनि या उन्हनि खे इलाज जूं जोॻियूं सहूलियतूं फ़राहम न कयूं आहिनि। किथे किथे इलाज जे हवाले सां शिकायतूं आहिनि, किथे मरीज़ जी वैक्सीनेशन जे हवाले सां शिकायतूं आहिनि, किथे हुननि जी रजिस्ट्रेशन जो मामिलो आहे। तव्हां छा चवंदा आहियो इन ते? अर्ज़ इहा आहे हिन में की मां तव्हांजो प्रोग्राम मुंहिंजी ॻाल्हि खां पहिरीं डॉक्टर साहिबु जेको ख़ैरपुर मां ॻाल्हाए पियो, मां इन ॻाल्हि जी जांच कंदुसि, बिल्कुलु जांच कंदुसि। जेकॾहिं कोई कम्युनिकेशन जो गैप हूंदो, असां वटि स्टॉक्स तमामु हर दवा जो, चाहे उहा हेपेटाइटिस B जी हुजे या हेपेटाइटिस C जी हुजे, असां वटि वाफ़िर मक़दार में दवाऊं मौजूदु आहिनि। का शॉर्टेज कोन्हे स्टॉक जी। थी सघे थो कोई कम्युनिकेशन में प्रॉब्लम थी हुजे, उनजे करे उनखे सप्लाई हफ़्तो लेट थी वई हुजे, त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो को मसइलो किथे कोन्हे। इन करे की असां वटि तमामु दवाउनि जो बहितरीनु स्टॉक मौजूदु आहे ऐं असां इन स्टॉक खे मेंटेन कयूं था। इन में थोरो मसइलो मुंहिंजे ख़्याल में 2-3 ॾींहंनि जो जेकॾहिं कम्युनिकेशन जो को मसइलो हुजे थियो हुजे त उनजे करे थी सघे थो की ही असां जेका गाड़ी में सप्लाई कयूं था या असां कोल्ड चेन में सप्लाई कयूं था इंजेक्शन, इन खे दवाऊं जेका हेपेटाइटिस C जी आहिनि ख़ासि करके, इन खे हिकिड़े मख़सूस टेम्परेचर ते रखिणो हूंदो आहे, त उहो टेम्परेचर असां मेंटेन कंदा आहियूं। असां इन के कोल्ड चेन जे ज़रिए सॼे सिंध में मेडिसिन सप्लाई कंदा आहियूं। डॉक्टर साहब, ये दवाऊं पहुचाइण जा मरीज़नि ताईं दवाऊं पहुचाइण जा या अस्पतालनि ताईं दवाऊं पहुचाइण जे लाइ के ख़ासि डॉक्टर हूंदा आहिनि? इहो दवाऊं अस्पतालनि ताईं या सेंटरनि ताईं कीअं पहुचंदियूं आहिनि? असांजी ख़ासि गाड़ियूं आहिनि, असांजा टेक्नीशियंस आहिनि, बाक़ाइदा ट्रेंड स्टाफ आहे जेको उन गाड़ियुनि में गॾु वेंदो आहे ऐं असां उते हर सेंटर में जेका बि असांजा सेंटर्स आहिनि, असां बाक़ाइदा उते कोल्ड चेन रेफ्रिजरेटर्स वॾा जेका दवाऊं रखण जे लाइ हूंदा आहिनि, ख़ासि रेफ्रिजरेटर्स उहो प्रोवाइड कया आहिनि, हुन में टेम्परेचर मेंटेन करे सघूं। वॾी महिरबानी अवांजी डॉक्टर साहब। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ॻाल्हायूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन।
नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं डॉक्टर साहब जीअं असांखे ॿुधायो त इन हवाले सां जेकॾहिं के शिकायतूं आहिनि त हू पाण इन जी इंक्वायरी कंदा, जाइज़ो वठंदा ऐं थी सघे थो उन्हनि पारां को एक्शन वरितो वञे। ऐं जेके शिकायतूं मीडिया में रिपोर्ट थियूं आहिनि, मुख़्तलिफ़ अख़बारनि में रिपोर्ट थियूं आहिनि, मुतासिर मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं न मिलण जे हवाले सां उन्हनि खे इलाज जूं सहूलियतूं मिली सघनि। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि कई सी पई हेपेटाइटिस जे मूज़ी मर्ज़ जी, त इन हवाले सां जेके सेमिनार थियनि था, जेके आगाही ॾियण जा प्रोग्राम थियनि था, इन हवाले सां मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स बि आहिनि जेकी कमु कनि थियूं गवर्नमेंट सां मिली करे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां लाइन ते कॉल मौजूदु आहे, कॉल वठूं था। हेलो हेलो जी, केरु पियो ॻाल्हायो, किथां पियो ॻाल्हायो? जी, मां रुबीना पई ॻाल्हायां, खैरपुर मां, रेलवे स्टेशन जे क़रीब असांजो घर आहे। जी रुबीना, छा चवंदियूं तव्हीं? जी हाँ, गुज़िश्ता 1 साल खां मुंहिंजा हस्बैंड हेपेटाइटिस बी में मुब्तला आहिनि, जी जंहिंजी असां मेडिसिन वठूं था पिया। पर गुज़िश्ता 1 साल खां असां मेडिसिन त वठूं पिया, पर सिविल हॉस्पिटल खैरपुर में अहिड़ी हालत आहे जो असां सां उतां जा डॉक्टर असां सां बदइखलाक़ी बि ॻाल्हाइनि था। ख़ासि तौर सिविल सर्जन जेके उतां जा आहिनि, गाजानी साहब जन, उहे असां सां बदइखलाक़ी तौरु ॻाल्हाइनि था। अगरि असां उन्हनि सां असांजी रिस्पेक्ट नथा कनि, पर असांखे मां ॿुधायां थी, मां 7,000 रुपया पूरे मंथ मेडिसिन जा पंहिंजे हस्बैंड लाइ ॾींदी आहियां। अच्छा रुबीना, मां तव्हांजी ॻाल्हि कटींदमि, तव्हांखे मुफ़्त दवाऊं न मिलंदियूं आहिनि छा हॉस्पिटल मां? जी न, असांखे कोन मिलंदियूं आहिनि। असां सां बदइखलाक़ी त पंहिंजी जॻह ते, पर फ्री त मेडिसिन न। 7,000 रुपया मां पाण मंथ पंहिंजे मेडिसिन जा हस्बैंड जा भरींदी आहियां। ॿियो कुझु न। असां सां जेके 86 माण्हुनि जेके ज़्यादतियूं कयूं आहिनि असांजे हॉस्पिटल में, 86 माण्हू भर्ती कया आहिनि, इन करे असां तबाह थी विया आहियूं। महिरबानी रुबीना अवां जी। नाज़रीन, खैरपुर मां रुबीना असां सां गॾु मौजूदु हुई ऐं डॉक्टर साहब जीअं इन ॻाल्हि खे डिनाए कयो पिए त उन्हनि जे तरफ़ खे अहिड़ी का बि शिकायत न मिली आहे त मरीज़नि खे दवाऊं न मिलंदियूं हुजनि या अस्पतालनि में। हाणे हिते इहा रुबीना ॻाल्हि कई त उहे पाण जेके आहिनि से दवाऊं पंहिंजे पैसनि सां ख़रीद कनि थियूं ऐं अहिड़ियूं खोड़ सारा अहिड़ा मरीज़ हूंदा जिन जी वैक्सीनेशन न थींदी हूंदी, जेके पाण जेके आहिनि से पंहिंजे पैसनि जूं दवाऊं ख़रीद कंदा हूंदा। अस्पतालनि मां, सेंटरनि मां जेके गवर्नमेंट जा उते ठहियल आहिनि, उते उन्हनि खे दवाऊं नथियूं मिलनि ऐं मरीज़ इलाज जे लाइ दरपदर थियनि था। नाज़रीन, हेपेटाइटिस अहिड़ो मूज़ी मर्ज़ आहे जेको हर 100 मां 10 माण्हुनि में मौजूदु हुजे थो। गैर अलामती वायरस आहे जंहिंजी शुरूआती तौर ते ख़बर न पवंदी आहे, पर जेकॾहिं हीउ अहिड़ो वायरस आहे जंहिंजी आम रत जी जॾहिं टेस्ट कराई वञे त उन मां हिन वायरस जी ख़बर न पई सघंदी आहे। ऐं जेकॾहिं शुरूआती मरहले में इन वायरस जी ख़बर पइजी सघे थी त पोइ इन जो इलाज जेको आहे सो मुमकिन थी सघंदो आहे। नाज़रीन, असां वटि हेपेटाइटिस जो मर्ज़ आम जाम ॻोठनि में त आम जाम आहे, छो त ॻोठनि में 2010 ऐं 11 जी मेहोगी ऐं ॿोॾनि खां पोइ उते बीठल गंदे पाणी ऐं जर जे पाणी जेको गंदो थी वियो हुयो, उन करे बि उते काफ़ी सारियूं बीमारियूं फैलिजियूं। जीअं गुज़िरियल कुझु वक़्तु अॻु में उरड़ी जी बीमारी हुई, ईअं ई उते हेपेटाइटिस यानी कारे कामण जो मर्ज़ आम आहे। माण्हुनि में आगाही कोन्हे, असां वटि ॻोठनि में एतिरी अवेयरनेस कोन्हे इन बीमारी जे हवाले सां, उन्हनि जो सही इलाज नथो थिए, सही डॉक्टर ताईं नथा पहुची सघनि ऐं डॉक्टरनि जो जेको रुबीना शिकायत कई रवैया अहिड़ा हुजनि था, मरीज़ खे इलाज जे हवाले सां सही ख़बर नथी पइजी सघे ऐं उहो मरीज़ इलाज में वठिजी मौत जी तरफ़ हलियो थो वञे। सो बहितर आहे त अहिड़ा सेंटर जेके मरीज़नि खे सहूलियतूं ॾियण जे लाइ क़ाइमु कया विया आहिनि, उते मरीज़नि जी बहितर सार संभाल थिए, इलाज जे हवाले सां उन्हनि जी मुकमल निगहदाश्त कई वञे, उन्हनि खे प्रॉपर जेको आहे सो डील कयो वञे त इहे मरीज़ मौत जी तरफ़ वञण खां बची सघनि था। नाज़रीन, ॻोठनि में कारे कामण जे हवाले सां असां वटि अहिड़ा केस बि साम्हूं आया आहिनि त हिते मरीज़नि खे मुफ़्त दवाउनि जे हवाले सां खोड़ सारियूं शिकायतूं पिण आहिनि। हिन वक़्तु असां सां डॉक्टर वक़ार महमूद लाइन ते आहे, उनखां पुछंदासीं त हेपेटाइटिस जो जेको प्रोग्राम शुरू कयो वियो आहे उन तहत कहिड़ी तरीक़े सां दवाऊं पहुचायूं वञनि थियूं ऐं मरीज़नि ताईं इन्हनि दवाउनि जे पहुचाइण जो प्रोसेस जेको आहे उहो कीअं आहे, उनजी निगहबानी, उनजी जेको आहे मॉनिटरिंग केरु कंदो आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, हेपेटाइटिस जे मर्ज़ जे हवाले सां मूंखे ॿुधायो त इहो मर्ज़ जी सुञाणप या इन जी तशख़ीस कीअं थी सघंदी आहे, इन जे फैलाव खे कीअं थो रोके सघिजे? हा, हाणे इहा आहे त हिन में जेको तव्हांजा 2 सवाल आहिनि। हिकिड़ो त हिन जी तशख़ीस जे लाइ त PCR टेस्ट हूंदी आहे जेको फाइनल डायग्नोस्टिक टेस्ट आहे, जे कराइण खां पोइ ई ख़बर पवंदी आहे त मरीज़ खे जेको आहे हेपेटाइटिस आहे ऐं पोइ हुन में B या C छा आहे हुनखे। ऐं ॿियो जेको तव्हां ॿियो सवाल जो हिसो तव्हांजो छा आहे, प्लीज़ रिपीट कंदा? ॿियो सवाल इहो हुयो मुंहिंजो, पहिरियों सवाल त तव्हां खां इहो त इन जे फैलाव जो कहिड़ा सबब आहिनि, कीअं इन जो छो थो फैलिजे ऐं इन जी जेका तशख़ीस आहे मर्ज़ जी सुञाणप इहा कीअं थी थिए? हा, हेपेटाइटिस फैलण जूं जेके वजूहात आहिनि उन्हनि में जेको सभिनि खां वधीक कॉमन असांजे मुल्क में आहे उहो अथव इस्तेमाल शुदा जेके सिरिंजिस आहिनि जी, उहे हिकिड़ी वॾी वजह आहिनि।
ऐं ॿियो इहो जेको आम तौर ते ॻोठनि में ऐं ॿहिराड़ी में जेको इहो हजाम वटि जेको ब्लेड आहे इहो बि हिकिड़ो फैलाइण जो जेको आहे साॻियो ब्लेड जेको मुख़्तलिफ़ माण्हू इस्तेमालु कनि था उहा बि हिकिड़ी मेन वजह आहे। ऐं ॿियो इहो आहे त कुझु लेबोरेटरियूं बग़ैर मतिलबु इन्वेस्टिगेशन जे जेको आहे रत टेस्ट जो थींदो कोन्हे ऐं जेको आहे ट्रांसफ्यूजन कंदियूं आहिनि त ब्लड ट्रांसफ्यूजन बि जेको आहे हिकिड़ो जेको आहे कॉमन कॉज आहे। इन जे अलावा जेको अथव जंहिंमें कन नक ऐं जेके छेदण वारियूं जेके सुई या जेके नीडल्स आहिनि उहे जेके रिपीटेडली सेम नीडल इस्तेमालु थींदी आहे त उहो बि हिकिड़ो कॉमन कॉज आहे। हिन जे अलावा जेको आहे हिन में जिन्सी बेरहवी बि जो बि जेको आहे उहो अमल दख़ल आहे ऐं इस्तेमालु शुदा जेको सर्जरी जा औज़ार आहिनि जेकॾहिं उहे सही तरह सां स्टरलाइज़ न कया वेंदा तॾहिं बि जेको आहे इहो मर्ज़ फैलंदो आहे। डॉक्टर साहब जेके नंढनि शहरनि में ब्लड बैंक क़ाइमु थियल आहिनि जंहिंमें उन्हनि लेबोरेटरीज़ आहिनि जेके रत जी चकास थींदी आहे उन्हनि जे रत चकास करण जो अमल कीअं उनखे सही तरह कीअं थो करे सघे त जीअं उते जेको रत माण्हुनि खे चढ़े थो रत जे ज़रिए बि इहा बीमारी मुंतक़िल थिए थी त इहो त इन हवाले सां हिन में आहे त इहे लेबोरेटरीज़ जेके आहिनि उहो हिकिड़ो त जेके बि स्टैंडर्डाइज़ प्रोसीजर्स आहिनि उन्हनि खे फॉलो न कंदियूं आहिनि ऐं ॿियो इहो आहे त स्क्रीनिंग जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे। मतिलबु ब्लड तव्हां जेकॾहिं कंहिंखे डोनेट करियो था त पहिरीं हुनजी स्क्रीनिंग करायो। स्क्रीनिंग खां पोइ जेको आहे उहो ब्लड जेको आहे उहो ट्रांसफ्यूजन जे क़ाबिल हूंदो आहे। डॉक्टर साहब हेपाटाइटिस जो जेको प्रोग्राम शुरू कयो वियो इन तहत मरीज़नि जो जेको मुफ़्त इलाज करण जी ॻाल्हि हुई त केतिरे क़दर मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वेंदो आहे उन्हनि खे दवाऊं कीअं कहिड़े तरीक़े सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि जेके सेंटर्स आहिनि दवाऊं कीअं पहुचायूं वेंदियूं आहिनि ऐं मरीज़नि ताईं उनजे इलाज उनजी दवाउनि जे हवाले सां तव्हां कुझु ॿुधायो त उन्हनि ताईं इहे सहूलियतूं कीअं पहुचायूं वेंदियूं आहिनि? हाणे इहा आहे त 2008 खां जेको आहे वज़ीर आला सिंध जो इहो ख़ुसूसी प्रोग्राम जेको आहे हिन सूबे में कमु करे रहियो आहे ऐं अलहमदुलिल्लाह हींअर सिंध जे सभिनी ज़िलनि में असांजा सेंटर्स मौजूदु आहिनि ऐं उते जेको आहे तशख़ीस बि हिन जी मुफ़्त थींदी आहे इलाज बि हिन जो मुफ़्त प्रोवाइड कयो वेंदो आहे। डॉक्टर साहब हेपेटाइटिस बी ऐं सी जो जेको बि इलाज आहे उहो असांजे तमामु सेंटर्स ते मौजूदु आहे। अच्छा इन्हनि जी वैक्सीनेशन इन्हनि जी रजिस्ट्रेशन इहो अमल बि फ्री थींदो आहे? जी हा वैक्सीनेशन त सिर्फ़ बी जे पेशेंट जी थी सघंदी सी जी त वैक्सीन ई कान्हे। अच्छा डॉक्टर साहब जेको असां ताईं इतलात पहुतियूं आहिनि त जेके मुतासिर मरीज़ आहिनि हेपाटाइटिस जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहा रिपोर्ट थियो आहे अगरि तव्हां अख़बारूं तव्हांजी नज़र मां गुज़रियूं हूंदियूं त मुतासिर जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे इलाज जे हवाले सां काफ़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो पए। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां उन्हनि खे न दवाऊं मिली पियूं सघनि न उन्हनि जी वैक्सीनेशन थी पई सघे उन्हनि जी रजिस्ट्रेशन जो अमल पिणु जेको सो बंदि लॻो पियो मरीज़ धिका थाबा खाइनि पिया इन्हनि शिकायतुनि जे हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हां हिन में आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करियां त असांजो जेको प्रोग्राम आहे इहो हिकिड़े प्रोटोकॉल खे फॉलो कंदो आहे जेको सरकार जे ज़रिए तय थियल आहे। हाणे हुन में इहा आहे त हेपेटाइटिस सी जा जेके बि मरीज़ आहिनि उन्हनि खे असां जेको आहे पहिरीं 6 महीननि जो कोर्स इंटरफेरॉन जो कोर्स जेको आहे उहो जेके ज़िले में सेंटर्स मौजूदु आहिनि जिन खे असां सेंटिनल साइट्स चवंदा आहियूं या हेपेटिक क्लिनिक्स चवंदा आहियूं उते आहे। उन खां पोइ हुननि जो जेको आहे 6 महीननि खां पोइ रत जो चकास थींदो आहे ऐं PCR टेस्ट असां कराईंदा आहियूं। जेकॾहिं हुन में 70% अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जिन खे हुन मां फ़ाइदो थी वेंदो आहे। अच्छा हाणे फ़ाइदो न थियण जी वजह इहा अथव त हालांकि असांजी क्लिनिक्स ते जेके बि मरीज़ ईंदा आहिनि उन्हनि खे सॼो असां कोल्ड चेन वग़ैरह त भई जेके इंजेक्शन तव्हांखे ॾियूं पिया ऐं तव्हां घर वञी हणाईंदा हुनजी कोल्ड चेन उन्हनि खे मेंटेन करणी हूंदी आहे ऐं हुनजो तरीक़ो बि आहे इंजेक्शन जो लॻाइण जो। हाणे हुन मां कुझु मरीज़ त हुन तरीक़े खे फॉलो कंदा आहिनि ऐं कुझु मरीज़ वरी जेको आहे हुन तरीक़े खे फॉलो सही प्रॉपरली न कंदा आहिनि जंहिंजे करे जेको आहे उहो मर्ज़ ज़ाहिर टोटली ख़तमु न थींदो आहे। अहिड़ी सूरत हाल में असां वरी जेके सी जा पेशेंट्स आफ्टर 6 मंथ्स बि पॉज़िटिव हूंदा आहिनि उन्हनि खे इंजेक्शन पेगासिस ॾींदा आहियूं। पर हाणे हिते इंतिहाई अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे त कुझु जेके प्राइवेट प्रैक्टिशनर्स आहिनि या प्रोफेसर हज़रात आहिनि उहो जेको आहे बेसिक ट्रीटमेंट इंटरफेरॉन जो त फॉलो कंदा ई कोन्हनि। हुननि माण्हुनि में जेको आहे शऊर इहो विझी छॾियो आहे त हिकिड़ो इंजेक्शन पेगासिस आहे उहो ई डायरेक्ट तव्हां हणाईंदव त तव्हांखे जेको आहे उहो फ़ाइदो थींदो ऐं हफ़्ते में जेके टे सुइयूं इंटरफेरॉन वारियूं आहिनि इहो कोर्स तव्हां न करायो। हाणे पेगासिस जो जेको इंजेक्शन आहे उहो तक़रीबन 3 लख रुपए जो इलाज अथव
हालांकि हिन इलाज जी ज़रूरत सिर्फ़ हुन माण्हू खे आहे जेको पहिरीं बुनियादी जेको इलाज आहे इंटरफ्यूरॉन जो इहो कराए वठे। उन खां पोइ बि जेकॾहिं हेपेटाइटिस सी मौजूदु आहे, पॉज़िटिव आहे, तॾहिं हुनखे पैगासिस लॻाइणु खपे। डॉक्टर साहब, मुंहिंजो सवाल हुयो तव्हां खां त जेके मुतासिर मरीज़ जिन खे दवाऊं नथियूं मिलनि उन्हनि जूं शिकायतूं तव्हांजी नज़र मां गुज़रियूं आहिनि या तव्हांखे अहिड़ियूं रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त इन्हनि मरीज़नि खे इन्हनि जूं इलाज जे हवाले सां मुफ़्त जेके सहूलियतूं आहिनि उहे नथियूं मिली सघनि? इन सॼे प्रोसेस खे मॉनिटर कीअं कयो वेंदो आहे त इहो सॼो जेको अमल आहे उहो साफ़ शफ़ाफ़ हुजे? न, हिनखे मॉनिटरिंग जे लाइ ईअं आहे त असां वटि मॉनिटरिंग ऑफिसर्स आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे ज़िले में तमामु शिकायत जा ज़िम्मेदार आहिनि। मुंहिंजी नज़र में जेकॾहिं अहिड़ी का बि शिकायत आई आहे त असां त हुन ते बर वक़्त एक्शन बि खयो आहे, हुनखे इन्वेस्टिगेट बि करायो आहे। मूंखे जेकॾहिं अहिड़ा सेंटर जेके तव्हां ॿुधाए सघो जिन ते दवाऊं न आहिनि त असां तव्हांखे बिल्कुलु जेको आहे उहो हुनजो प्रॉपर रिप्लाई कंदासीं। मुंहिंजे मतिलबु नॉलेज में त अहिड़ा केर सेंटर कोन्हनि जिते के दवाऊं न आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां गुज़िरियल 2 ॾींहंनि जूं अख़बारूं खणी ॾिसंदव, टीवी ते ख़बरूं मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़नि कहिड़नि सेंटरनि मां इहे शिकायतूं आयूं आहिनि। वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। असां कोशिशि कंदासीं त उन्हनि इलाइक़नि जे रिपोर्टरनि सां ॻाल्हाए सघूं जितां इहे शिकायतूं जेके आहिनि से मीडिया में रिपोर्ट थियूं आहिनि, जिते मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतनि जे हवाले सां कोई बि जेके आहिनि से जोगा उपा न पिया वरिता वञनि, उन्हनि जी वैक्सीनेशन, उन्हनि जी रजिस्ट्रेशन जा मसइला आहिनि, मरीज़नि खे दवाउनि जे लाइ जेके आहिनि से धिका थाबा खाइणा था पवनि। हिन वक़्तु असां सां ख़ैरपुर जो रिपोर्टर मौजूदु आहे, इरफान पुलपोटो। उन खां पुछंदासीं त ख़ैरपुर में जेका सो हेपेटाइटिस जे मरीज़नि जे इलाज जे लाइ जेके सेंटर्स क़ाइमु थियल आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे? हेलो जी इरफान, इहो ॿुधायो त ख़ैरपुर में हेपेटाइटिस जे मरीज़नि जे लाइ जेके सेंटर्स क़ाइमु थियल आहिनि उते उन्हनि खे इलाज जूं मुफ़्त सहूलियतूं मिलनि पियूं? जी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जो हिते ज़िलो हुजण जे नाते हिते जेकी हेपेटाइटिस सी ऐं बी जा जेके मरीज़ आहिनि उहे तक़रीबन 3000 खां वधीक जेके आहिनि हेपेटाइटिस सी जा मरीज़ रजिस्टर आहिनि, 2000 खां वधीक बी जा जेके आहिनि मरीज़ जेके आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि, जिन खे दवाऊं मुफ़्त फ़राहम कयूं पियूं वञनि। पर ख़ासि तौर ते 2 महीननि 1 महीने जी जेकी रिपोर्ट आई आहे असांजे साम्हूं, हैदराबाद जो जेको मेन हेडक्वार्टर आहे डायरेक्टोरेट जेको हेपेटाइटिस जो जेके दवाऊं फ़राहम कयूं वेंदियूं आहिनि, उहो गुज़िरियल 1 महीने खां ख़ैरपुर जा जेके हेपेटाइटिस जा जेके सेंटर आहिनि ऐं ख़ासि तौर ते सिविल अस्पताल जेको हेडक्वार्टर आहे उन ते हेपेटाइटिस सी ऐं बी जी जेके ख़ात्मे वारियूं जेके दवाऊं आहिनि, वैक्सीन आहे, उहा जेको आहे न ॼण जे करे जेके मरीज़ जेके रजिस्टर आहिनि 3000 हेपेटाइटिस सी ऐं 2000 हेपेटाइटिस बी जा, उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं जेको आहे ॾेई रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते मीडिया जे ऑफिसुनि तोड़े जेको आहे ॿियनि हंधनि ते बि जेको आहे हिननि वरबला इहो इज़हार कयो आहे त हिते जेको आहे सो उहे वैक्सीन न पई ॾिनी वञे, दवाऊं न पई ॾिनियूं वञनि, जंहिं करे असां जेको आहे सो वॾी परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ख़ासि तौर ते जेके हेपेटाइटिस सी में जेके मरीज़ आहिनि न ऐं बी में जेके वरितल आहिनि, उहे वॾी 1 महीनो दवा जेको आहे उन्हनि खे वैक्सीन न हलण जे करे हिननि खे वॾी तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। जी अच्छा इरफान, इन हवाले सां तव्हांजी लाॻापियल अमलदार सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हॉस्पिटल जेके डॉक्टर सां इंचार्ज सां जेकी ॿुधाए सघनि त दवाऊं जेके उन्हनि खे न पयूं मिलनि या मरीज़ जेके परेशान थिया आहिनि इन जी वजह कहिड़ी आहे? जी, ख़ासि तौर ते मुंहिंजो जेको ॻाल्हि ॿोल थी आहे उहो हेपेटाइटिस सेंटर जे इंचार्ज डॉक्टर जेको आहे गुलाम कादिर फुल सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। हुन चयो त असांखे वाकई जेको आहे 1 महीने खां उहे हेपेटाइटिस सी ऐं बी जूं जेके आहिनि दवाऊं ऐं ख़ासि तौर ते उन जी जेकी वैक्सीन आहे उहा न मिलण जे करे मरीज़ वॾी मुश्किलातुनि जो जेको आहे उन्हनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। ऐं मुंहिंजी इहा बि जेको आहे ॿुधायो त असां मुख़्तलिफ़ जेको आहे सो मीडिया जे माण्हुनि खे इहे शयूं फ़राहम बि कयूंसीं त असांखे दवाऊं न पयूं मिलनि, जंहिं करे मरीज़ जेके ॾूरा इलाइक़नि खां या जेके वेझो जेके आहिनि मरीज़ मुख़्तलिफ़ तालुकनि जा, उन्हनि खे जेको आहे वॾी तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। ऐं असां इहो जेको आहे मथे लेटर बि माणियो आहे ऐं जल्द जेको आहे सो उहे दवाऊं फ़राहम कयूं वेंदियूं। जी महिरबानी इरफान अव्हां जी। नाज़रीन, हेपेटाइटिस जो मर्ज़ जेको मौतमार वायरस आहे, जेको ख़ामोश वायरस आहे, इंसानी जिस्म में दाख़िल थी थो वञे, उनजी जेका असां ख़बर बि नथी पइजी सघे। जेकॾहिं असां थोरो एहतियात कयूं त इलाज खां मुंहिंजे ख़्याल में त जीअं डॉक्टर साहब बि असांखे ॿुधायो प्रोग्राम में त एहतियात वधीक बहितर आहे बनिस्बत इलाज जे।
जीअं असां वटि ॻोठनि में अताई डॉक्टर या ख़ुदि साख्ता जेके डॉक्टर आहिनि जेके मरीज़नि जे में जेके इलाज कनि था जॾहिं उन्हनि जो त हिकिड़ी सिरिंज जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ मरीज़नि ते कनि था। जेकॾहिं हिकिड़ी जेका सिरिंज आहे मुख़्तलिफ़ मरीज़नि खे न लॻे ऐं नई सिरिंज हर मरीज़ जे लाइ इस्तेमालु थिए त तॾहिं बि इहो मर्ज़ जेको आहे मुंतक़िल थियण खां बची सघे थो। उन खां अलावा जेके असां नक टोपरायूं थियूं कन टोपरायो वञे थो इन में जेको सुई जो इस्तेमालु थिए थो हिकिड़ी सुई जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हू इस्तेमालु कनि था। ब्यूटी पार्लर्स में जॾहिं औरतूं वञनि थियूं जेके वार कटण जा जेके औज़ार आहिनि उते इस्तेमालु थियनि था उन्हनि खां जेकॾहिं उन्हनि खे सही जेकॾहिं उन्हनि खे यूज़ कयो वञे ऐं ॾंदनि जे लाइ जेके औज़ार इस्तेमालु थियनि था हजाम वटि जॾहिं माण्हू वञनि था ब्लेड या पाकी उहा इस्तेमालु थिए थी। ऐं असां पाण बि पंहिंजी सफ़ाई जो पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु रखूं। खाइण खां पहिरीं जेकॾहिं हथ सही तरह सां धोता वञनि ऐं मानी पचाइण वक़्त खां अॻु में जेको आहे हथनि खे सही तरह सां धोतो वञे ऐं हिन जी वैक्सीनेशन कराई वञे त इन बीमारीअ खां जेको आहे कंहिं क़दुरु बची सघिजे थो। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं असां पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।